दादू में रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ डीसी दादू इजलास मथां इजलास में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सईद इमदाद अली शाह, असिस्टेंट कमिश्नर दादू समेला वगड़, एक्सीएन पब्लिक हेल्थ लाल ॾिनो, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मुख्तियार राहपुट, म्यूनिसिपल ऑफिसर जावेद राहपुट, एक्सीएन रोड्स मकबूल कोसो, असिस्टेंट इंजीनियर प्रोविंशनल हाईवेज अल्ताफ मेमन समेत ॿियनि लाॻापियल इदारनि जे ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में डीसी दादू, म्यूनिसिपल कमेटी दादू में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो दादू ऐं लाॻापियल ऑफिसरनि बरसाती पाणी निकाल न करण जी सूरत में ऑफिसरनि ते ॾमण अची पियो ऐं पंहिंजे चेलनि हथां सकारे हैंड आउट जारी करे छॾियो। इजलास खे 24 कलाक गुज़रण बावजूद बि डीसी दादू जी कंहिं बि ऑफिसर अमल न थी सघियो। ॿ ॾींहं गुज़रण बावजूद डीसी दादू जे इजलास ऐं ऑफिसरनि खे ख़ासि हिदायतुनि ते ड्रेनेज सिस्टम ऐं डी सिलेक्टिंग न थी सघी। शहर जी डेवलपमेंट लाइ मिलंदड़ अरबें रुपया खाई विया, पर सिफ़ारिशुनि ते मुक़ररु थियल ऑफिसरनि शहर खे तबाह करे छॾियो आहे। ईंदड़ इलेक्शन पीपीए खे वोट कोन ॾींदासीं। सालनि खां नालनि जो खाटियूं न थियण सबबि बरसातिनि जो पाणी घरनि में काहिजी पियो आहे। शहर तोड़े कचे आबादियुनि वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी भीजी वञण सबबि गंदगी फैलिजण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं मुंहुं कढियो आहे। फौरी बरसाती पाणी कढियो वञे।